टाउन कमेटी बांधी जो तारुफी इजलास चेयरमैन टाउन कमेटी बांधी मरीना अब्दुल वाहिद जमाली वाइस चेयरमैन एडवोकेट GM खासकेली टाउन ऑफिसर वजीर जमाली जी सदारत में थियो जंहिंमें PP अगवान रईस अब्दुल वाहिद जमाली ख़ुसूसी तौर शिरकत कई। इजलास में टाउन कमेटी बांधी जे काउंसलरन शकील अहमद कुरैशी, मोहम्मद अयूब बिरोही, पटेल उम्मीद अली जमाली, हाजी मुराद अली जमाली, इम्तियाज अली बिरोही, सईद मुराद खासकेली, नासिर अहमद गौरी, राजू सूची ऐं लेडीज़ काउंसलरन शिरकत कई। इजलास में चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन सभिनी काउंसलरन के मुखातिब थींदे चयो त असां सभई गॾिजी बांधी वासियुनि जी ख़िदमत कंदासीं। जॾहिं त स्वीडन में क़ुरान पाक जी बेहुरमती ख़िलाफ़ नज़मती करारदाद पास कई वई। इजलास में वापडा सां लाॻापियल मसइलनि ते पिणु बहस कयो वियो ऐं वापडा अमलदारनि खे ताकीद कई वई त सड़ी वियल ट्रांसफार्मर न लॻाया विया त असां कोर्ट में वापडा अमलदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।